घोटकी वेझो कादरपुर गैस फील्ड OGDCL जे CSR पारां 3 ॾींहं जे अखियुनि वारे मुफ़्त कैंप कादरपुर जे हेल्थ सेंटर में लॻाई वई। कैंप में अलशफ़ा अस्पताल सखर अखियुनि जी बीमारी जे माहिर डॉक्टरनि मरीज़नि जे मुफ़्त चकासबात, मुफ़्त ऑपरेशन कया, नज़र जूं ऐं नकूं ऐं दवाऊं पिणु ॾिनियूं। मुफ़्त अखियुनि जे कैंप जो इफ़्तिताह डिप्टी कमिश्नर घोटकी शेर ज़मा पठान, कादरपुर गैस फील्ड मैनेजर अब्दुल ख़ालिक शेख ऐं सैयद कमर ज़मा शाह रीजनल डायरेक्टर OGDCL कयो, जिथे अखियुनि जी बीमारियुनि जे माहिर डॉक्टरनि जदीद टेक्नोलॉजी जे ज़रिए ऑपरेशन पिणु कया ऐं मरीज़नि खे दवाऊं ऐं इनकूं पिणु ॾिनियूं। इन मौक़े ते डिप्टी कमिश्नर घोटकी शेर ज़मा पठान, OGDCL जी फील्ड मैनेजर सैयद कमर ज़मा शाह अब्दुल ख़ालिक शेख जो चवणु हो त 3 ॾींहनि जे अखियुनि जी कैंप लॻाई वई आहे त जीअं घोटकी समेत आसपास जे इलाइक़नि जा माण्हू फ़ाइदो हासिल कनि। हुननि जो वधीक चवणु हो त कादरपुर गैस फील्ड हर साल मुख़्तलिफ़ इलाइक़नि में मुख़्तलिफ़ बीमारियुनि जूं कैंपूं लॻाईंदी आहे, जीअं ग़रीब ऐं बेपहुच माण्हू बहितर नमूने इलाज कराए सघनि ऐं असांजो फ़र्ज़ु बणिजे थो त असीं बि ग़रीब ऐं मिस्किन माण्हुनि जी ख़िदमत करे सघूं। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।